छा मसलो आहे चाचा? अब आ मसलो डीएपी जी भाणे जी बोरी वठी विया आहियूं। सोना डीएपी जी 5100 में बोरी ॾिनो। कंहिं ॾिनी? सोभो हुयो कंवरमराम काथे पुल ते दुकान अथसि। नईं ते पुराणीअ ते? पुराणीअ ते पुराणी पुल ते दुकान अथसि। उन खां वञी मां खे ज़िंदगी बि खपंदी, मूंखे हिंदाणा कराइणा। मां वियोमांसि, वरी वाह कोन वई। चयोमांसि डीएपी जी बोरी 5100 में बोरी ॾिनई, जेका मां सुबुह छोकिरनि खे खणाई बाबा विझो हली। मां पोयों वियुमि, अधु उन्हनि यूरिया में मिलाए छॾी, बाक़ी अधु बोरी पई। मां जो वञी ॾिठी त भाणो अछो पियो हाणे। मां जो डीएपी न ॾिनो अथव छा? डीएपी ॾिनो आहे। हे गिलास पाणीअ जो विझी हे मां हथ ते हयो आहे। हाणे तव्हां छा मुतालबो आहे चाचा? असां अहिड़ो ज़ुल्म आहे। आबादगार आहियूं, पैसा 5 रुपया पंहिंजा था भरियूं। असां सां अहिड़ो सॼो ॾींहुं लोड़ियूं था ॿाहिरि को ॾिसे त अहिड़ी ज़ुल्म आहे। बोरी खे सिधो कयो। ये उन्हनि जूं टिकिलियूं, ये सभु कमु गिलास पाणी में सॼो साईं पथर थो निकिरे साईं।